15 सितंबर पाकिस्तान समेत पूरी दुनिया में जमहूरियत जे ॾियारे तौरु मल्हायो वेंदो आहे। गॾियल क़ौमुनि पारां हिन साल जमहूरियत जो आलमी ॾियारो जमहूरियत में तकरारनि जी रोकथाम जे उनवान हेठि मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ घरनि में जमहूरियत जी हक़ीक़ी बहाली लाइ सेमिनार पिणु ॻोठाया विया आहिनि। अॼोके मल्हाए वेंदड़ ॾियारे ते सियासतदाननि जो चवणु आहे त मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत यानी अवाम जो राज वारो कॉन्सेप्ट ई अञा ताईं राज न थी सघियो आहे ऐं जमहूरियत जंहिंजी माना में मफ़हूम इदारनि जी आज़ादी, सियासी इज़हार जी आज़ादी, शहरी आज़ादी, मुकमल इंसानी हक़नि जी आज़ादी, इंसानी ज़रूरतुनि जो पूरा, पाणी, बिजली, तालीम ऐं ॿियनि शहरनि जी हासिलात, मतिलबु त अवाम खे बिना घुरे हर शइ मिलण ई असुली जमहूरियत आहे। पर अवाम जो राज गैर सियासी अंसरनि ऐं आमरानी सोच रखंदड़ हुकुमराननि ऐं मुल्क ते पंहिंजो बादशाही निज़ाम मुतारिफ़ कराईंदड़नि आङुरनि ते ॻणण जेतिरनि सियासतदाननि पारां जमहूरियत जी माना ऐं मफ़हूम ई तब्दील कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु पाकिस्तान ते कुझु सियासी घराणा ई क़ाबिज़ रहंदा पिया अचनि, जंहिंजे करे मुल्क मुआइशी तौरु ॾेही तोड़े परॾेही इदारनि करे कमज़ोर थींदो पियो वञे। शाही घराणा अमीर तरीन थींदा पिया वञनि ऐं ग़रीब ॾींहों ॾींहुं पोइते ॾुखनि ऐं ॾुरानि में ज़िंदगी पियो बसर करे। हालांकि मिसाली जमहूरी निज़ामनि में रोज़गार जा बि जोगा बंदोबस्त हुजनि था, पर असां जहिड़नि पोइते पियल मुआशरनि में अवाम खे पंहिंजा हक़ ॼाणण जेतिरो बि इल्मु न ॾिनो वियो आहे, जंहिं करे मुल्क जो अवाम अॼु बि जमहूरियत जे माना खां ई गैर वाक़िफ़ु आहे। असांखे जमहूरियत ॾिसण में नथी अचे, दावेदार त घणेई आहिनि पर कोड़ो चहिरो ॾिसण में नथो अचे जेको वाक़ई जंहिं दिलि न हुजे त वाक़ई को ई जमहूरियत जेको अलम बरदार आहे। हक़ीक़ी अलम बरदार असांखे को बि ॾिसण नथो अचे। दावेदार त घणेई आहिनि। कोटिंग शुगर कोटिंग जेका थियल हूंदी आहे, जीअं गोरियुनि ते तीअं शुगर कोटेड चहिरा असांजे साम्हूं अचनि था, मिठा मिठियूं ॻाल्हियूं करे हलियो था वञनि, असांखे लालीबाप ॾे हलियो था वञनि, हर भेरे असांखे लालीबाप ॾे हलियो था वञनि। केसी ताईं लालीबाप हलंदा, केसी ताईं असांखे हू आसरा ईंदा, आसरनि ते असांजो पेट कोन भरिजंदो, एप्रीशिएशन ते असांजो पेट कोन भरिजंदो। पेट भरिजंदो आहे मानीअ सां ऐं मानी मुफ़्त में कान थी मिले। मानीअ जे लाइ असांखे पोरियो करणो थो पए। असांजे जेसीं पोरियो असीं कयूं पिया उन असांखे उजरो नथो मिले त इहा कहिड़ी जमहूरियत आहे। हदीस शरीफ़ में आहे त जेकॾहिं तव्हां मज़दूरी जेका आहे सा पग घर सुकण खां पहिरीं अदा कई वञे, हिते असांजे पग त छा पर रत पियो वही असांखे हक़ु नथो मिले। हीअ ज़ुल्म जी इंतिहा, हीअ कहिड़ी जमहूरियत आहे? हीअ जमहूरियत सां खुलियो मज़ाक़ आहे। अॼुकल्ह जे दौर में अवाम जो आवाज़ु ॿुधो नथो वञे। अवाम खे जमहूरियत नथी नज़र अचे। असां त नथा सम्झो जमहूरियत त बेनज़ीर साहिबु ऐं भुट्टे साहिब जे दौर में बि अंधी मंडी जमहूरियत हुई। हीअ जमहूरियत न आहे, हीअ जमहूरियत जे नाले ते सिंधी अवाम सां हिकिड़ी मज़ाक़ कई वई आहे। जॾहिं त जमहूरियत जे अलम बरदार सियासतदाननि मां जेकॾहिं मुल्क जी अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ॾांहुं ई ॾिसिजे थो त पानामा केस में नाअहली खां पोइ संदसि ऐं संदसि पार्टी पारां मुसलसिल इदारनि ख़िलाफ़ु ॻाल्हायो पियो वञे, जंहिंसां जमहूरी क़दुरु वाइका थींदे नज़र अचनि था। पर थियण त ईअं घुरिजे त जमहूरियत जो विर्द उचारींदड़ सियासतदाननि पारां इदारनि खे अहमियत ॾींदे फ़ैसिले जी आजियां करणु खपे। पर जीअं त जमहूरी रवैयनि जे उबतड़ हिते रवाज पियल आहिनि, जंहिं करे नतीजा बि अहिड़ा ई नज़र अचनि था। मुकमिल जमहूरियत राय न थी आहे, इन में त मुंहिंजो ख़्यालु आहे का बि ॿी राय न आहे। पर जमहूरियत जो आलमी ॾींहुं ज़ाहिर सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे। इनखे सम्झणो पवंदो त जमहूरियत आहे छा। छो जो असां वटि त हिकिड़ो नारो आहे, असां वटि ईअं सम्झंदा आहियूं त जमहूरियत हिकिड़ो नारो आहे, ईअं न आहे। दुनिया में जीअं निज़ामनि जी शुरूआति थी, हिकिड़ी ग़ुलामाना समाज हुयो, उन खां पोइ हिकिड़ो जागीरदाराना समाज आयो, फ्यूडल सरमाएदाराना समाज आयो, दुनिया में किथे सोशलिज़म राइज थी, किथे ईअं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके निज़ाम ईंदा रहिया, उनमें जमहूरियत बि हिकिड़े अहिड़ी बराबरी वारे निज़ाम जो नालो आहे जंहिंमें रियासत जेका आहे एॾी डेमोक्रेटिक, एॾी जमहूरी हुजणु घुरिजे, जंहिंमें उन मुल्क में या उन रियासत में रहंदड़ अवाम खे मुकमिल हक़नि जी ज़मानत ॾेई सघे। मसलन तालीम जो हक़ रियासत जी ज़िम्मेदारी आहे जमहूरी निज़ाम में, सेहत जो जेको मसइलो आहे उहा रियासत जी ज़िम्मेदारी आहे, रोज़गार रियासत जी ज़िम्मेदारी आहे, घर फ़राहम करणु रियासत जी ज़िम्मेदारी आहे। जीअं दुनिया जे डेवलप्ड डेमोक्रेटिक सिस्टम में आहे त जमहूरी निज़ाम जेको आहे अवाम खे उन जा समूरा राइट्स ॾियणु उनजो नालो आहे। अहिड़ो निज़ाम छो जो उन निज़ाम में बराह रास्त डायरेक्टली अवाम जी शमूलियत आहे। यानी माण्हू हिकु वोट ॾेई करे हिकिड़े माण्हू खे चूंडे थो, उहो वोट इन लाइ ॾिए थो त आउं हिन जमहूरियत खे वोट ॾियां थो, छो जो इन वोट जे बदिले जेके मुंहिंजा बुनियादी ज़रूरतूं आहिनि या जेके मुंहिंजा बुनियादी हक़ आहिनि उहो ई निज़ाम मूंखे प्रोवाइड कंदो। इन खे मतिलबु लफ़्ज़नि में जेकॾहिं बयानु कजे त हिकु अहिड़ो निज़ाम
जंहिंखे जमहूरियत चइजे थो, हिकु अहिड़ो निज़ाम जेको अवाम खे या उन रियासत में या उन मुल्क में उन सूबे में या ख़िते में रहंदड़ जेको अवाम आहे वोट जे बदिले उनखे उनजा समूरा जेके बुनियादी हक़ आहिनि, इंसानी हक़ आहिनि, उहो फ़राहम करे, उहो जमहूरी निज़ाम आहे। पाकिस्तान में जमहूरियत ऐं आमिरियत में माण्हू सवाल इहो कंदा आहिनि त भला हीअ कहिड़ी जमहूरियत आहे, हिन खां त आमिरियत बहितर हुई, फलाणे खां त मुशर्रफ बहितर हो, मुशर्रफ खां त नवाज़ शरीफ़ बहितर हो। इहा कंपेरिज़न ठीकु न आहे। हीअ निज़ाम जी कंपेरिज़न तव्हां न पिया कयो, शख़्सियतनि जी था कयो। मुशर्रफ खे नवाज़ शरीफ़ सां, नवाज़ शरीफ़ खे बेनज़ीर सां, आसिफ़ ज़रदारी खे कंपेयर था कयो। इन में को जमहूरियत जो मसइलो न आहे। जमहूरियत हिकिड़ो निज़ाम आहे जेको पाकिस्तान में बदकिस्मतीअ सां लागू न थी सघियो आहे पूरी तरह। त डेमोक्रेसी जी डेफिनेशन जेका असल आहे आइडिया जी, उहा त इहा आहे त गवर्नमेंट फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल। पर तव्हां वटि हिकिड़े क्रुक्स वटां डेमोक्रेसी आई आहे तव्हांजे मुल्क में, त तव्हां वटि जेको जिन माण्हुनि मोकिली आहे उन इहो आइडिया ॼण ॾेई पेश कई आहे त माइट इज़ राइट, ॾाढे जी लठ खे ॿ मथा। ॾाढो तव्हांजे मुल्क में हिकु वॾेरो आहे, ॿियो इंडस्ट्रियलिस्ट आहे। इन्हनि ॿिनि ॼणनि जी हाणे गवर्नमेंट थी वई आहे, त डेफिनेशन पाकिस्तान में जेका आहे तव्हां वटि उहा आहे गवर्नमेंट इज़ ऑफ द फ्यूडल एंड इंडस्ट्रियलिस्ट, बाय द फ्यूडल एंड इंडस्ट्रियलिस्ट एंड फॉर द फ्यूडल एंड इंडस्ट्रियलिस्ट। पाकिस्तान में डेमोक्रेसी जी इवन दो हालत जेका आहे उहा तमामु ख़राबु लॻी पई आहे, पर इन जो मक़सदु इहो कोन्हे त असां जेको आहे ग़लति डायरेक्शन में वञूं था। ठीकु आहे, तमामु घणियूं रीसेंट अमेंडमेंट्स आयूं आहिनि। 19 तरमीम तमामु बहितरीनु कम हुया, जिते खोड़नि सूबनि पंहिंजो, पंजाब जहिड़े वॾे सूबे पंहिंजो शहर छॾियो ॿिए जे लाइ, सिंध ऐं बलोचिस्तान ऐं KPK जे लाइ, त इहा हिकु वेलकम मूव हुयो। ठीकु आहे, अहिड़े क़िस्म जूं ॿियूं बि खोड़ तरमीमूं अचनि थियूं पियूं, ऐं जेको असांखे हिकिड़ो पॉज़िटिव नज़र अचे थो एनवायरनमेंट, ऐं इनशाला असां हिकु बहितरी जी तरफ़ वेंदासीं। असां सम्झूं था त हक़ीक़ी जमहूरियत तॾहिं ई अची सघे थी जॾहिं पार्टी अंदरि बादशाहत क़ाइमु करण वारी सोच तब्दील थींदी। इज़हार, सोचणु, तक़रीर ऐं तहरीर खे ॿुधणो, पढ़णो, बर्दाश्त करणो ऐं आम माण्हुनि खे उन्हनि मसइलनि मां छुटकारो ॾियण बाबति सोचणो पवंदो, ऐं साॻिए वक़्तु इदारनि जो एहतराम करणो पवंदो, ऐं इदारनि में जमहूरियत लागू करणी पवंदी।